बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन, हिन वक़्तु असां सां गॾु मौजूदु आहिनि पीपल्स पार्टी सिंध काउंसिल जा मेंबर कामरान खान महर साहब जन, जेके ताज़ो रुस्तम टाउन तालका लखी गुलाम शाह ज़िला शिकारपुर मां बिना मुक़ाबले चूंडिजी आया आहिनि। साईं सां मुख़्तलिफ़ इशूज़ ते मुख़्तलिफ़ मामलनि ते तफ़सीली गुफ़्तगू कंदासीं। साईं, तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां असांखे टाइम ॾिनो। हिन वक़्तु जेको आहे वफ़ाक़ी जेकी सरकार आहे, नई गवर्नमेंट बि शहबाज़ शरीफ़ वज़ीर आज़म थियो आहे ऐं जेको आहे इमरान ख़ान खां पोइ उन वॾियूं वॾियूं दावाऊं कयूं त असां जेको आहे तब्दीली आणींदासीं ऐं महांगाई ख़तमु कंदासीं ऐं मुल्की जेकी सूरत हाल आहे जेकी उहा मुकमल तौरु तब्दील थी वेंदी। तव्हां हाणे इन मौजूदा जेकी सूरत हाल आहे इन खे कीअं था ॾिसो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभिनी खां पहिरियों तव्हांजी महिरबानी, तव्हां आयो ऐं मूंखे पंहिंजो मौक़िफ़ ॾियण जे लाइ तव्हां टाइम ॾिनो। असल में साईं, तब्दीलीअ जो नारो इमरान ख़ान जो हुयो जंहिंमें उहो नाकाम थी चुको आहे। तव्हां पाण ॾिठो अदम एतमाद जी जेका रिथ आई उनजे ख़िलाफ़ु आई ऐं जेका मौजूदा हुकूमत आहे जंहिंमें पंहिंजो पाकिस्तान पीपल्स पार्टी, पाकिस्तान मुस्लिम लीग नून, JU ऐं ॿिया इत्यादि आहिनि, उन्हनि उहे भरपूर नमूने कोशिशि करे रहिया आहिनि त अवाम खे रिलीफ ॾिनो वञे ऐं महांगाई खां जेको आहे सो अवाम खे, पाकिस्तान खे कढियो वञे। हे जेके मौजूदा जेके महांगाई आहे ऐं पंहिंजो पाकिस्तान जिन मुश्किलात जे वर चढ़ी वियो आहे, इन में हिन हुकूमत खे त महीनो ॾेढ मस थियो आहे। इहे जेके बि पंहिंजो महांगाई आहे ऐं जेके बि हिन बेरोज़गारी वधी वई आहे हिन मुल्क में, उहे सभई इहे इमरान ख़ान जा जेके मुआइदा आहिनि IMF सां या ॿियनि इदारनि सां, जेके बि हिननि जिथां कर्ज़ु वरितो आहे, हे असां उनजो जेको आहे सो नतीजो भोॻियूं पिया। बाक़ी इंशाअल्लाह ताला जेकॾहिं हिन हुकूमत खे टाइम मिलियो हिन टर्म में या नेक्स्ट जेको आहे सो टर्म जेको बि अवाम जंहिंखे चूंडियो, त इंशाअल्लाह ताला पंहिंजो उहा हुकूमत अवाम खे रिलीफ ॾींदी ऐं वधि में वधि अवाम जा मसइला हल कंदी इंशाअल्लाह। अच्छा साईं, हिन जो जेको पहिरियों वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ पार्लियामेंट में इहो ऐलान कयो, माना चूंडण खां पोइ त पेट्रोल जी जेकी क़ीमत आहे उहा मां घटाईंदुमि। हालांकि पेट्रोल जी क़ीमत ॾींहों ॾींहुं वधंदी थी वञे। साईं, जीअं इहा हुकूमत आई आहे इमरान ख़ान खां पोइ, हिननि काफ़ी अर्सो कोशिशि कई जेके इमरान ख़ान IMF सां जेके मुआइदा करे आयो आहे, उन्हनि में हिननि काफ़ी हद ताईं कोशिशि कई त पाकिस्तान जी अवाम खे रिलीफ ॾियूं। तव्हां पाण ॾिठो त मुंहिंजे ख़्याल में 54 या इन जे लॻभॻि पेट्रोल जी जेको आहे सो क़ीमतुनि में अवाम खे रिलीफ सब्सिडी ॾिनी पई वञे। पर तव्हां पाण ॾिठो त मौजूदा जेके बैरूनी मुल्कनि जा जेके पंहिंजो दौरा थिया आहिनि, जंहिंमें प्राइम मिनिस्टर शहबाज़ शरीफ़ ऐं असांजो यंग जेको आहे सो वज़ीर ख़ारजा, असांजे पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब, जेके बि बैरूनी मुल्क जा दौरा कया आहिनि उन्हनि में मुश्किलातूं अचनि पियूं। सो IMF जा कयल जेके वाइदा आहिनि जेके इमरान ख़ान कया आहिनि, सो मजबूरन उन्हनि ते जेको आहे सो उन्हनि अमल कयो आहे, जंहिंजे करे इहे सभु शयूं वधियूं। सिंध गवर्नमेंट जे हवाले सां पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे ऐं सिंध गवर्नमेंट जी कारकर्दगी छा रही आहे ऐं हिन वक़्तु सिंध में तमामु पाणी जी शदीद खोट आहे, इन हवाले सां तव्हां छा चवणु चाहींदा? ऐं पाणीअ जो जेको इशू आहे त उहो त नेशनल इशू आहे पूरे पाकिस्तान में, जेको आहे सो इहा शइ आहे। पर इंशाअल्लाह असांखे उमेदु आहे पंहिंजी पार्टी क़यादत में पाणी जो मसइलो जल्दी हल थी वेंदो। बाक़ी ॻाल्हि रही सिंध हुकूमत जी, त सिंध हुकूमत हमेशह तव्हां ॾिठो 2008 खां वठी हाणे 2022 हिन वक़्त ताईं सिंध में पीपल्स पार्टी जी अल्हम्दुलिल्लाह हुकूमत आहे। ऐं इहो इन ॻाल्हि जो सबूत आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी जी जेका गवर्नमेंट आहे उहा अवामी गवर्नमेंट आहे, उहा अवाम जी ख़िदमत जे बुनियाद ते ई आई आहे। ऐं हमेशह असांजी पार्टी जी क़यादत हुजे, असांजी जेका पार्टी जी हुकूमत हुजे, उनजी पहिरीं प्रायोरिटी, पहिरीं जेको आहे सो तरजीह इहा ई हूंदी आहे त अवाम जी ख़िदमत कयूं ऐं अवाम जा मसइला हल कयूं। सिंध में सर माना जेके पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे, हिन वक़्तु ॿियूं पार्टियूं बि आहिनि जीअं PTI आहे या GDA आहे या मुख़्तलिफ़ पार्टियूं आहिनि। हिन वक़्तु बलदियाती इलेक्शन हले पई, तव्हां छा था सम्झो त ओवरऑल सिंध में जेको आहे कहिड़ी पार्टी जेको आहे अक्सर सां कामयाबी माणींदी? ऐं PTI खे तव्हां पार्टी चओ था, असां त पाकिस्तान पीपल्स पार्टी वारा असां जेकी जेल आहियूं असां पार्टी न आहियूं सम्झंदा। बाक़ी रही ॻाल्हि बलदियात इलेक्शन में, तव्हां ॾिसंदो इंशाअल्लाह पूरी सिंध में असां पाकिस्तान पीपल्स पार्टी स्वीप कंदी ऐं तव्हांखे बाक़ाइदा खटी करे ॾेखारींदासीं
छो त मां तव्हांखे अॻु में ई अर्ज़ु करे वियुमि त असांजी जेका पार्टीअ जो जेको मंशूर आहे उहो अवाम जी ख़िदमत जे बुनियाद ते आहे। तो असां अवाम जी ताक़त सां ईंदा आहियूं, अवाम जी ख़िदमत करे पोइ ईंदा आहियूं। ऐं माण्हू बि जेकॾहिं असांखे चूंडनि था, असांखे वोट करनि था, ऐं मुसलसल ॾिसो था 2008 खां वठी असांजी हुकूमत आहे, त इहो माण्हुनि जो प्यारु आहे ऐं माण्हुनि जा ज़ाहिर ॻाल्हि आहे मसइला हल थियनि था, जंहिंजे करे पाकिस्तान पीपल्स पार्टी कामयाबु थी करे अचे थी। अच्छा साईं, शिकारपुर ज़िले जे हवाले सां ॻाल्हाईंदासीं त शिकारपुर ज़िले में ख़ासि तौर ते इलेक्शन जेके उमेदवार फार्म बि भरिया आहिनि, मुख़्तलिफ़ पार्टियूं मैदान ते आयूं आहिनि, गढ़िया सिंतालको हुजे, खानपुर हुजे या लखी हुजे या कहिड़ो बि इलाइक़ो हुजे, तव्हां छा था सम्झो त ओवरऑल शिकारपुर ज़िले जी बलदियाती हवाले सां छा पोज़ीशन आहे? ऐं शिकारपुर में बलदियात इलेक्शन में असांजी पोज़ीशन मज़बूत आहे इंशाअल्लाह ताला। तव्हां इलेक्शन हाणे वेझा ॾींहं आहिनि, इलेक्शन थींदी तव्हांखे ख़बर पइजी वेंदी। पर माज़ी में मां तव्हांखे ॿुधायां त माज़ी में बि अहिड़ा इतिहाद खोड़ ठही चुका आहिनि। तव्हां पोयों 2018 वारो 2018 में जेका इलेक्शन थी उन में तक़रीबन इहे ई पार्टियूं पाकिस्तान पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ु हुयूं, ऐं तव्हां पाण ॾिठो त उन्हनि खे जेको आहे सो नाकामी खे मुंहुं ॾियणो पियो। हाणे बि इंशाअल्लाह जेतिरा बि इहे गठ जोड़ जिथे बि ठहनि, असल में जेका लोकल गवर्नमेंट जी जेका इलेक्शन आहे उहा पंहिंजो ज़ातियात ते ऐं पंहिंजो हिकिड़ो ग्रास रूट जी हिकिड़ी पंहिंजो आहे इलेक्शन। सो हिन ते बिरादरी वारी इलेक्शन थींदी आहे, इंडिविजुअल हिकिड़ी इलेक्शन आहे, किथे माण्हू कंहिंसां इतिहाद थिए थो या को माण्हू कहिड़ी पार्टी में बीहे थो या आज़ादु माण्हू बीहे थो। तो भले उहे पंहिंजो जेको बि आहे क़िस्मत पंहिंजी आज़माइनि, पर पाकिस्तान पीपल्स पार्टी इंशाअल्लाह ताला शिकारपुर ज़िले खे स्वीप कंदी इंशाअल्लाह। अच्छा साईं, जीअं खानपुर में जतोई ऐं JUI जेके नता थियो आहे, ऐं शिकारपुर शहर में वरी PTI ऐं जेको आहे जतोई जो वरी पाण में अता थियो आहे, त अहिड़ी लेवल ते जेको आहे लखी तालके में बि मतिलबु पीपल्स पार्टी ऐं JUI गॾु आहिनि, त इन सूरत हाल खे तव्हां कीअं था ॾिसो? साईं ॾिसो न, मां अर्ज़ु करे वियुमि त हे जेका इलेक्शन आहे बलदियात जी, इहा हिकिड़ी बिरादरी वारी इलेक्शन आहे। सो हर कंहिंजो पार्टी जी पंहिंजी मर्ज़ी आहे, पंहिंजी पॉलिसियूं आहिनि, उहो कहिड़ी पार्टी कंहिंसां इतिहाद करे थी। असांजो जेको इतिहाद आहे उहो JUI सां हिते पंहिंजो तालके लखी में थियो आहे, ऐं शिकारपुर में कुझु हंधनि ते अहिड़ी तरह पंहिंजो गढ़ियासीन में खानपुर तालके में पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं JUI जो इतिहाद नाहे थियो, उते उन्हनि जतोई साहिबनि सां इतिहाद कयो आहे। पोइ हर कंहिंजी पंहिंजी पार्टी जी पॉलिसी आहे। असां इंशाअल्लाह पंहिंजो भरपूर नमूने कॉन्टेस्ट कंदासीं पंहिंजे इतिहादनि सां गॾिजी करे, जेके बि जिथे बि असांजा इतिहादी आहिनि, ऐं कोशिशि कंदासीं त सुठो रिज़ल्ट खणी अचूं। अच्छा, त लखी तालके जी हवाले सां ॻाल्हाईंदासीं त लखी तालके में माना मुखालिफ़ जेकी पार्टी आहे GDA आहे, तव्हां छा था सम्झो त जेके उमेदवार बीठा आहिनि यूनियन काउंसिल ते या जेके चकम आहिनि, ख़ासि तौर ते चक आहे, इन हवाले सां तव्हां छा चवणु चाहींदो? ऐं ॾिसो, हिते पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं JUI जो इतिहाद आहे, ऐं असांजो जेको हिते मुक़ाबिलो आहे उहो GDA सां आहे। ऐं ओवरऑल असां सभिनी यूनियन काउंसिल्स ते ऐं टाउन कमेटीज़ जे माण्हू बीहारिया आहिनि। हाणे इलेक्शन आहे, ज़ाहिर आहे पंहिंजो रिज़ल्ट त 26 तारीख़ ते ई मिलंदो, यानी वोट कास्ट थींदो। बाक़ी ज़ाहिर आहे इलेक्शन में सभु पार्टियूं, सभु पंहिंजा उम्मीदवार जेके बि आहिनि, पंहिंजे तरीक़े सां हिकिड़ो पंहिंजे तरफ़ां बि ऐं उनजा पार्टी जा जेके सरबराह आहिनि उन्हनि जे थ्रू बि कोशिशि त ज़रूरु कंदा, असां बि कंदासीं, जेके साम्हूं बीठा आहिनि उहे बि ज़रूरु कंदा। बाक़ी रिज़ल्ट 26 तारीख़ ते ख़बर पवंदी त केरु केतिरियूं सीटूं खटे थो। अच्छा, जीअं साईं तव्हां रुस्तम थियो GDA तव्हांजे हक़ में हथु खणी वई, त अहिड़े तरीक़े सां को ॿिए हंधि का सूरत हाल आहे यूसन में या चक में या अहिड़ी सूरत हाल आहे? साईं इन जो त वरी बहितर जवाबु त हाणे उहे ई ॾेई सघनि था। बाक़ी हिते रुस्तम में रुस्तम टाउन में हिते मुंहिंजो वालिद साहबु पहिरियां हिते टाउन चेयरमैन हुया, उहो बि बिना मुक़ाबले थिया हुया। हुन टाइम इलेक्शन थी हुई, पर इलेक्शन थियण खां पोइ असां 3 वार्ड जेको आहे सो खटे वियासीं, जंहिंखां पोइ चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन बिना मुक़ाबले थिया। हिन दफ़े मुंहिंजे वालिद साहिबु उन पंहिंजे टेन्यूअर में जेका ख़िदमत थी, अॻे बि असां कोशिशि कई आहे त पंहिंजे इलाइक़े जी, पंहिंजे ॻोठ जी, पंहिंजे शहर जी ख़िदमत कयूं। पोइ मुंहिंजे वालिद साहिब खे पहिरियों दफ़ो मौक़ो मिलियो त भरपूर नमूने हिते मुंहिंजे वालिद साहिबु ख़िदमत कई शहर जी,
ऐं उनजो नतीजो इहो ई हुयो जेको अॼु असांखे मिलियो आहे। ऐं उहे जेके उम्मीदवार असांजे साम्हूं बीठा हुया GDA जा, उहे हथु खणी विया ऐं बिना मुक़ाबले असांजा जेके रुस्तम टाउन जा जेके बि वार्ड आहिनि उहे बिना मुक़ाबले थिया आहिनि। ऐं इन में GDA वारा जेकॾहिं हथु खणी विया आहिनि, मां उनजो शुक्रियो अदा कयां थो त उन्हनि मुंहिंजे वालिद साहिब खे ॾिसी करे असांखे इहो मान ॾिनो आहे, उनजी महिरबानी आहे। अच्छा साईं, इन जे हवाले सां जेको शिकारपुर ज़िले जे हवाले सां ख़ासि तौर ते पीपल्स पार्टी जूं अक्सर यूनियन काउंसिलियूं आहिनि ऐं ज़िले काउंसिल जा मेंबर बि अक्सर तौर ते इहो ॿुधो वियो आहे त उहे सिलेक्ट थींदा। छा था सम्झो ज़िले चेयरमैन केरु हूंदो, मुतविक़ को ज़िले चेयरमैन केरु हूंदो? साईं ॾिसो, पाकिस्तान पीपल्स पार्टी जे तरफ़ां हर यूनियन काउंसिल ते हर टाउन ते माण्हू बीठा आहिनि, शिकारपुर सिटी में बि। तो हाणे जॾहिं इलेक्शन थींदी ऐं रिज़ल्ट साम्हूं ईंदा, उनखां पोइ पार्टी असांजी हिकिड़ी पार्टी में डिसिप्लिन, मां हमेशह हर प्लेटफॉर्म ते हर इंटरव्यू में जिथे बि तव्हां जहिड़ा दोस्त इहो सुवाल कंदा आहिनि त असांजी पार्टी में हिकिड़ो डिसिप्लिन आहे जेको शायदि कंहिं पार्टी में हुजे। तो हिते ईअं न आहे त को इंडिविजुअल कोई बि पंहिंजे तरफ़ां को फ़ैसिलो करे सघे। पार्टी क़यादती फ़ैसिलो कंदी आहे, हिकिड़ी कमेटी ठहंदी आहे। हुन कमेटीअ में असांजी पार्टी जा सीनियर जेके अॻुवान आहिनि उहे वेहंदा आहिनि ऐं उहे ई डिसाइड कंदा आहिनि त हिन सीट जे लाइ कहिड़ो माण्हू डिज़र्व करे थो, कहिड़े माण्हू खे ॾियणु खपे। तव्हां लास्ट ॾिठो बलदियात इलेक्शन में शिकारपुर सिटी में कॾहिं आगा तैमूर ख़ान असांजी पीपल्स पार्टी में हुयो त शिकारपुर सिटी उन्हनि खे ॾिनी वई ऐं पंहिंजो बाबर अली संजराणी उहो पंहिंजो चेयरमैन थिया। वरी जॾहिं आगा तैमूर ख़ान पीपल्स पार्टी छॾे विया त अदमत मादी रिथाई तव्हांखे ख़बर हूंदी, उहा कामयाबु थी। ऐं उनखां पोइ कंहिं बि न सोचियो त अकील अब्बास सुमरो साहिबु शिकारपुर सिटी जो कहिड़े वार्ड ते खटी आया हुया। हालांकि शेख साहिबनि खे, मक़बूल शेख साहिब खे ऐं इम्तियाज़ शेख साहिब खे उनखां वधीक सीटियूं, पर पार्टी फ़ैसिलो कयो त अकील अब्बास सुमरो साहिबु चेयरमैन थींदो त हिननि खे सभिनी लबैक कयो। इहो असांजो पार्टी जो डिसिप्लिन आहे। इन्हनि में कंहिं बि कोई बि ऑब्जेक्शन, कंहिं बि कोई एतिराज़ु न वारियो। मक़बूल शेख साहिबु या इम्तियाज़ शेख साहिबु बि पार्टी जो जेको हुकुम हुयो उनखे मञियो ऐं तव्हां रिज़ल्ट साम्हूं आहे। हाणे बि सभई इंशाअल्लाह ताला असां कोशिशि कंदासीं त सीटूं कढी अचूं। उनखां पोइ पार्टी डिसाइड कंदी त केरु चेयरमैन थिए थो, कहिड़ी सीट ते केरु माण्हू अचे थो। अच्छा, पीपल्स पार्टी में जेको आहे माना इहो ॿुधो वियो आहे त इख़्तिलाफ़ आहिनि, जीअं ख़ासि तौर ते साम्हूं कुझु ॾींहं अॻ में ज़ुल्फ़कार ख़ान ऐं आगा सिराज दुरानी विच में ख़ुदशात हुया, इम्तियाज़ साहिब उहे दूरि कराया। अञा बि कीअं आहिनि इख़्तिलाफ़ पीपल्स पार्टी में? इख़्तिलाफ़ त नथा चई सघिजे, इहो जमहूरियत जो हुस्न आहे। जेकॾहिं पार्टी में अवाम जे मुफ़ाद में को इख़्तिलाफ़ थिए थो त मुंहिंजे ख़्याल में उहो तव्हां बहितर सम्झी सघो था त सीनियर तव्हां सहाफ़ी आहियो त इहो हुजणु ज़रूरी आहे। जेको अवाम जे मुफ़ाद में या असांजी पार्टी जे मुफ़ाद में का शइ हुजे उन में इख़्तिलाफ़ राय हर को रखी सघे थो। बाक़ी अहिड़ा नंढा थोरा घणा इशू हुया जंहिंमें इम्तियाज़ शेख साहिबु हुयो, मक़बूल शेख साहिबु, असां सभई वेही करे ज़ुल्फ़कार ख़ान ऐं आगा सिराज ख़ान जे विच में थोरी घणी जेकी ॻाल्हियूं उहो मतिलबु सेटिंग सॉर्ट आउट करणी हुयूं त कहिड़ी शयूं कहिड़ी यूनियन काउंसिल ते कहिड़ा उम्मीदवार अचनि खपनि जेके सुठो रिज़ल्ट ॾियनि। इन्हनि शयुनि ते इख़्तिलाफ़ हो, बाक़ी त को अहिड़ो को ख़ासि को इख़्तिलाफ़ न हुयो, न आहे। अच्छा साईं, बाबल भयो जेको आहे नेब केसनि मां आज़ादु थियो आहे, इन हवाले सां तव्हां छा चवणु चाहींदो? साईं शुक्र अल्हम्दुलिल्लाह, बाबल ख़ान भयो हिकिड़ो बहादुर माण्हू आहे ऐं उन मुसलसल 2013 खां वठी बल्कि शुरू खां वठी कूड़नि केसनि खे मुंहुं ॾिनो आहे, पर सियासी केसनि खे काफ़ी टाइम खां मुंहुं ॾींदो पियो अचे। हाणे बि काफ़ी टाइम 5-6 साल जेल में हुया ऐं उनखे भरपूर नमूने अहिड़ी कुवतनि कोशिशि कई त उनखे झुकायूं या उनखे परेशान कयूं, पर बाबल ख़ान पहाड़ वांगुरु डटके उनजो मुक़ाबिलो कयो ऐं अलाह साईं उनजी कामयाबी उनखे नसीब कई। अच्छा साईं, रुस्तम शहर जे अवाम जे लाइ कहिड़ो मैसेज ॾियणु चाहियो था ऐं मुस्तक़बिल में तव्हांजी एज़ अ चेयरमैन कहिड़ी प्लानिंग हूंदी? सभ खां पहिरियों त मां रुस्तम जी बाशऊर अवाम जो शुक्रिया अदा कंदुमि त हुननि मूंखे इन लाइक़ु सम्झो ऐं बिना मुक़ाबले असांजे पूरे पैनल खे उन्हनि कामयाबु करायो आहे। ऐं इंशाअल्लाह ताला जीअं मां माज़ी में चयुमि, मुंहिंजो वालिद साहिब हिते ख़िदमत करे वियो आहे। मुंहिंजे वालिद साहिब जी हिते हथ जोड़ी हिते जेका पोख पोखियल आहे, असां उन जे नक्शे क़दम ते हली ऐं पार्टी जी पॉलिसियुनि जे नक्शे क़दम ते हली असां भरपूर नमूने शहर जी ख़िदमत कंदासीं। ऐं अलाह साईं खां दुआ आहे त अलाह साईं असांजी मदद करे त असां बग़ैर कंहिं फ़र्क़ जे, बग़ैर कंहिं जेको आहे सो कंहिं
के बि अहिड़ी शइ जे जो असां सम्झूं त असांजो वोटर आहे या न आहे, सभु असांजा आहिनि, मुंहिंजा आहिनि, मां उन्हनि जो आहियां, उन्हनि मूंखे हिते बिना मुक़ाबले चूंडियो आहे। इंशाअल्लाह ताला असां बग़ैर के फ़र्क़ जे हिते ख़िदमत कंदासीं ऐं ख़िदमत में ई जेको आहे सो हिकिड़ो मज़ो बि आहे ऐं ख़िदमत में जेको आहे सो हिकिड़ी कामयाबी बि आहे ऐं असां सभई मिली मां चेयरमैन न आहियां, रुस्तम जो हिकु हिकु फ़र्दु, हिकु हिकु जेका आवाम आहे, हिकु हिकु जेको माण्हू आहे, जेकॾहिं मां पार्टी चेयरमैन जी सीट ॾिनी उहो ई चेयरमैन हूंदा, मां न हूंदुमि।